सजावल खां इम्तियाज़ मेमूने जी रिपोर्ट मुताबिक़ पाकिस्तान MPA मैडम रेहाना लगारी सिविल सर्जन खिलाफ़ पैरामेडिकल स्टाफ जे हलंदड़ एहतजाज जो नोटिस वरितो ऐं एहतजाजी कैंप ते पहुची पैरामेडिकल स्टाफ जे मसइलनि बाबति ॼाण वरिती। पैरामेडिकल स्टाफ मैडम रेहाना लगारी खे मसइला हल करण जी यकीन दहानी ते एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो। PPMPA मैडम रेहाना लगारी साहिबा सिविल सर्जन सिविल अस्पताल सजावल खिलाफ़ 6 ॾींहं खां पैरामेडिकल स्टाफ जे हलंदड़ एहतजाज जो नोटिस वठंदे डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सजावल डॉक्टर मोहम्मद हनीफ मेमून सां गॾु एहतजाजी कैंप ते पहुची पैरामेडिकल स्टाफ खां मसइलनि बाबति ॼाण वरिती, जिते पैरामेडिकल स्टाफ जे अॻुवाणनि के बी जत, मोहब्बत अली लगारी, सईद उमरानी PPMPA मैडम रेहाना लगारी साहिबा खे सिविल सर्जन पारां मसइलनि जी निशानदेही कंदड़ पैरामेडिकल स्टाफ खे मुसलसल इंतकामी कार्रवाइयुनि जो निशानो बणाइण, स्टाफ सां नारवा सलूक रवा रखणु, पाण हफ़्ते में सिर्फ़ 3 ॾींहं ड्यूटीअ ते अचण ऐं कारोबार हलण लाइ इलीगल कोर कमेटी तश्कील ॾियण समेत अस्पताल में बंदि थी वियल शोबनि में अस्पताल जी हालत ज़ार खां आगाह कयो, जंहिं ते PPMPA मैडम रेहाना लगारी साहिबा डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सजावल डॉक्टर मोहम्मद हनीफ मेमून साहब खे सरबराही में 5 रुकनी कमेटी तश्कील ॾिनी, जेका पैरामेडिकल स्टाफ पारां पेश कयल मुतालबनि जो जाइज़ो वठी हफ़्ते अंदरि रिपोर्ट PP सिले क़यादत खे पेश कंदी ऐं PPMPA मैडम रेहाना लगारी साहिबा पारां पैरामेडिकल स्टाफ जा समूरा जाइज़ मुतालबा तस्लीम करण जी यकीन दहानी करण ते पैरामेडिकल स्टाफ PPMPA मैडम रेहाना लगारी साहिबा खे मान ॾींदे पंहिंजो एहतजाज ख़त्म करण जो ऐलान कयो। उन मौक़े ते एडिशनल डिस्ट्रिक्ट हेल्थ ऑफिसर सजावल डॉक्टर अनवर मेमून, आल पाकिस्तान वर्कर्स फेडरेशन सिंध जो वाइस चेयरमैन, आल गवर्नमेंट एम्प्लॉइज इत्तेहाद डिस्ट्रिक्ट सजावल जो चीफ ऑर्गेनाइजर हाजी मुजफ्फर अली लगारी, आपका हेल्थ विंग डिस्ट्रिक्ट सजावल जो सदर हाजी खमीसो खान ख्वाजा, अब्दुल लतीफ़ आलमणी, सिकंदर अली लगारी, अब्दुल लतीफ़ चावड़ो, फिदा लगारी, इकबाल अहमद मेमून, रियात अहमद। ठरी मीरवा जा लोफर गुंडागर्दी एतिरे क़दुरु पहुची विया जो स्कूल वेंदड़ न्याणियुनि खे रोज़ तंग करण लॻो। SHO मीरवा खे अपील था कयूं त नोटिस वठी खेसि गिरफ़्तार कयो वञे। ठरी मीरवा स्कूल ईंदड़ वेंदड़ न्याणियुनि खे तंग कंदड़ लाला महदी पठान वलद मंसूर पठान शहर जो गुंडो पंहिंजे पाण खे डॉन सॾाईंदड़ फ़ाइदा जोगी ऐं उनजे मारोट खे तंग करण लॻो। ख़बर मूजिबि ठरी मीरवा जो शहरी गुंडो लाला महदी पठान नाले स्कूली न्याणियुनि खे रोज़ तंग करण लॻो, जॾहिं त न्याणियुनि जे वारस राशिद जोगी जॾहिं दाह खणी पठाननि वटि वियो त उन्हनि बि खेसि सख़्तु तशद्दुद करे वापसि करे छॾियो। उन मौक़े ते नेशनल प्रेस क्लब ठरी मीरवा पहुची न्याणी ऐं उन जे वारसनि दाहींदे ॿुधायो त ही लोफर बदमाश असांजी न्याणियुनि खे रोज़ तंग करे थो। मालिक बि खेसि उन खे नथा रोकीनि। वधीक फ़ाइज़ा ऐं उन जे मारोट खे सहाफ़ियुनि खे दाहींदे ॿुधायो त काफ़ी ॾींहंनि खां ही लोफर असांखे तंग थो करे। असां जॾहिं स्कूल वेंदा आहियूं त असांखे रस्ता रोक करे असांखे हिरासा करे थो। असांखे स्कूल वञण में सख़्तु परेशानी थिए थी। असांखे लाला महदी पठान मां ख़तरो आहे। असां DIG सखर SSP खैरपुर खे अपील था करियूं त हिन ख़िलाफ़ केस दाख़िल करे खेसि जेल हवाले करे असां सां इंसाफ़ कयो वञे। जेकॾहिं असांखे कुझु बि थियो त उन जो ज़िम्मेवार लाला महदी पठान ऐं उन जा माइट हूंदा। खां रिपोर्ट कर रहियो आहे मीर मोहम्मद फैज़ सुमरो। ठुल जे B सेक्शन थाणे जे हद ॻोठ फज़ल लाइ बंगलाणी लाड़े वटि बंगलाणी बिरादरी जे धुरियुनि में पुराणी तकरार तां 2 धुरियुनि में थींदड़ फायरिंग में हिकु ॻोठाणो शहज़ादो बंगलाणी खे गोलियूं लॻण सबबि क़तल थी वियो। वाक़े बैदि जोंकल पुलिस जे इंचार्ज अलीगुल चोलियाणी बर वक़्तु वाक़े वारे हंधि पहुची करे लाश पुलिस मोबाइल में खणाए तालका अस्पताल ठुल पहुचायो, जिते डॉक्टरनि पारां पोस्टमार्टम बैदि लाश वारसनि हवाले कयो वियो। B सेक्शन पुलिस मूजिबि बंगलाणी बिरादरी जे पुराणे तकरार तां ॻोठाणो शहज़ादो बंगलाणी मारिजी वियो, जंहिंजी जांच बैदि केस दाख़िल कयो वेंदो। वारसनि मूजिबि ॻोठाणे शहज़ादो बंगलाणीअ खे बदनाम ॾोहारी मच्छू बंगलाणी भतो न ॾियण तां गोलियूं हणी क़तल करे छॾियो आहे। तंहिं करे दहशतगर्दी जो केस दाख़िल करे असांखे तहफ़ुज़ ॾेई मक़तूल जे खून सां इंसाफ़ कयो वञे। हाणे ख़बर शामिल कंदासीं मीरपुर माथेलो मां तालका रिपोर्टर सऊद अहमद पिताफ़ी बलोच जी रिपोर्ट मुताबिक़ मदद जी अपील सुभाणे तारीख़ 28/11/2024 ॾींहुं जुमो अलकैसर पंप गढ़ी चाकर में मदद कई वेंदी ऐं गढ़ी चाकर वेझो ॻोठ प्यारो गबोल जे रहवासी मोहम्मद अमीन गबोल जे पुट ग़ुलाम हुसैन गबोल सां करंगे जे हॾी भॼी पई। साल खां बिस्तरे ते हुअण सबबि घर गहरा ज़ख़्म ऐं नासूर पइजी विया आहिनि। वारसनि पारां वस वारनि खां माली मदद जी अपील।
ठारोशाह खां रिपोर्टर सनाउल्ला हुजण जी रिपोर्ट मुताबिक़ ठारोशाह हरिपुर में नालीअ तां सोलंगी ऐं बिरोहिन बिरादरीअ जे ॿिनि धुरियुनि में छेड़ो। बिरोही बिरादरी जा 6 माण्हू शदीद ज़ख़्मी। बिरोही बिरादरीअ जे माण्हुनि जो थाणे आॾो धरणो, टायरनि खे बायूं, ट्रैफ़िक मुअतल। पुलिस जवाबदारनि खां रिश्वत वठी असांजी FIR दाख़िल नथी करे, उल्टो पुलिस असांजे नौजवान खे गिरफ़्तार करे लाकअप करे छॾियो आहे। हुननि चयो त जवाबदार लखमीर, मिठल, इसहाक, इरफान, नवीद सोलंगी सरेआम असांजे मथां हमिलो कयो। हुननि चयो त पुलिस जवाबदारनि सां ॿिट बणियल आहे। जेसीं ताईं इंसाफ़ न थींदो एहतिजाज ख़त्म न थींदो।